नारे तहकीक, नारे तहकीक, नारे गौसे आजम, नारे हैदरी, सुन्नी तहरीक, मुनाज़िर इस्लाम। सुब्हानक ला इल्म लना इल्ला मा अल्लमतना इन्नका अंतल अलीमुल हकीम। अल्लाहुम्मा रब्बना तक़ब्बल मिन्ना इन्नका अंतस समीउल अलीम व तुब अलैना इन्नका अन्त। अल्लाहुम्मा सल्लि व सल्लिम व बारिक अला सय्यिदिना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि। अल्हम्दुलिल्लाह अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना। मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल्हु फला हादिय लहु। ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن سيدنا ومولانا وملجأنا ومأوانا वहादियना वमहदियना वनूरना वनूर अजसादिना वनूर अरवाहिना वनूर हयातना वनूर ममातना वनूर अव्वलिना वनूर आखिरना वनूर ज़ाहिरना वनूर बातिनना वनूर यमीनना वनूर क़ुद्दामिना वनूर इस्लामिना वनूर रब्बिना सय्यदना व मौलाना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु सल्लल्लाहु तआला अलैहि व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व अहले बैतिहि व ज़ुर्रिय्यातिहि व अहिब्बाइहि व उलमाए उम्मतिहि वसुलहाए मिल्लतिहि अजमईन। अम्मा बअदु फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी कलामिहिल कदीम
أعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم نحن نزلنا الذكر وإنا له لحافظون صدق الله مولانا العظيم وبلغنا رسوله النبي الكريم الأمين ونحن على ذلك من الشاهدين والشاكرين والحمد لله رب العالمين إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل وسلم بارك على سيدنا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين سلموا يا قوم بل صلوا على الصدر الأمين مصطفى ما جاء إلا رحمة للعالمين درود شریف بلند آواز سے اللهم صل وسلم بارک علی سيدنا ونبينا ومولانا محمد وآله وأصحابه أجمعين نهایتی واجب الاحترام سادات کرام و علماء عظام و برادران اسلام प्यारा मुसलमान भाइरों अजीजों दोस्तों अजोकी हिन बाबरकत महफिल में तवाजे आडो हिन गोठ जे छोटड़े नंढड़े मदरसे में कुरान करीम जे चैन हाफिज साहिबन के दस्तार फजीलत कराई वई जन रात दी मेहनत करे अल्लाह पाक जल जलालू अमन वालू जो पाक कलाम पांजे सीने में हंडायो उनन जे खुशी में अजो कोई जलसो मुनाकिद थियो आ मानू मुख्तलिफ किस्म जूं खुशियूं मल्हाईंदा आहिनि कंहिंखे पुटु ॼमंदो आहे ख़ुशी कंदो आहे को शादी कंदो आहे ख़ुशी कंदो आहे को केस खटी ईंदो आहे ख़ुशी मल्हाईंदो आहे को वरी सीट खटंदो आहे ख़ुशी मल्हाईंदो आहे मुख्तलिफ किस्म जूं खुशियूं आहिनि पर ही अॼोकी खुशी निराली आहे जो तवां असां सभई उन खुशी में शरीक आहियूं खुशी सिर्फ़ इन्ही ॻाल्हि जी आहे त अल्लाह पाक जो क़ुरान असांजे ॿचड़नि पंहिंजे सीने में सांढियो आहे ऐं ख़ूबसूरत प्रोग्राम जंहिंमें मशहूर मारूफ बुज़ुर्ग आलिम प्यारा प्यारा नात ख़ान हबीबन करीमन जा सच्चा आशिक परवाना तव्हीं गॾु थिया आहियो त जीअं क़ुरान करीम जे ख़ुशी में तव्हां असां शरीक थियूं इन्ही बहाने चंद ॻाल्हियूं ॿुधूं रब करीम जल जलालू अमन वालू जो वॾो एहसान आहे जो ख़ुदा ताला तव्हां असांखे ही मौक़ो नसीब फरमायो आहे मुंहिंजा सोना इन्ही मौज़ूअ ते तव्हांजी ख़िदमत में ॿ टे ॻाल्हियूं अर्ज़ करणियूं आहिनि अबा मेहरबानी करे वेही रहो पुटड़ा
जियं त तव्हांजी असांजी अॼोकी हीअ महफ़िल सजाई थिए ऐं उन खां बाद में असां इहो ॿुधूं ऐं हंडायूं त रब करीम जो छा प्रोग्राम आहे, छा इरशाद आहे, क़ुरान मजीद छा थो फरमाए, उन ते अमल जी कोशिश कयूं। मुंहिंजे लाइ दुआ कयो अल्लाह ताला मूंखे हक़ ऐं सच चवण जी तौफ़ीक़ अता फरमाए। पंहिंजे हबीब करीम जे सदके तव्हां असांखे अल्लाह ताला उन ते अमल जी तौफ़ीक़ अता फरमाए। सब खां पहिरियां तव्हांखे मां आयत करीमा जी माना ॿुधायां, पोइ उन जे मुतालिक़ चंद ॻाल्हियूं पेश कंदुसि। अल्हम्दुलिल्लाह असीं ॾाढा डरंदासूं पे त लाड़काणो ॾाढो गरम हूंदो। अल्लाह साईं त अहिड़ो करम कयो आहे जो हिते त जहिड़ो लाड़ लॻो पियो आहे, लॻे ईअं पियो जहिड़ो असीं तलार ऐं बदीन में हुजूं। हेड़ी हवा लाड़काणे में ई त को तव्हांजी करामत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, हाणे तव्हांखे मां अर्ज़ कंदुसि त अल्लाह पाक जो क़ुरान छा थो फरमाए। उन क़ुरान मजीद खे ॿुधो ऐं उन ते अमल करण जी कोशिश कयो। इंशा अल्लाह अज़ीज़ तव्हां हितां ख़ाली न वेंदव, ख़ुदा जे रहम सां झोलियूं भरे पोइ वेंदव। पर अर्ज़ कंदुसि त हिकिड़ो दफ़ो मोहब्बत सां बुलंद आवाज़ सां हज़रत हबीब करीम जे मथां दुरूद पढ़ो त तव्हांखे आयत सगोरी जी माना ॿुधायां। अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व बारिक व सल्लिम अलैहि। नाराज़ न थिजो, आवाज़ कोन थो अचे, बुलंद आवाज़ सां अल्लाहुम्मा सल्लि अला सय्यदना व नबियना व मौलाना मुहम्मदिन व आलिहि व अस्हाबिहि अजमईन। अल्लाह ताला जल्ल जलालु अमन वालू पंहिंजे पाक कलाम इरशाद फरमायो, नहनु नज़्ज़लना ज़िक्र व इन्ना लहू लहाफ़िज़ून। मुझे मिठे रब करीम जल्ल जलालु अमन वालू शाद फरमायो त ज़िक्र खे असां नाज़िल फरमायो। इते ज़िक्र मां मुराद आहे अल्लाह जो क़ुरान। क़ुरान करीम खे अल्लाह ताला किथे किताब सॼो आहे, कंहिं जाइ ते अल्लाह ताला क़ुरान पाक खे ज़िक्र सॼो आहे, किथे कहिड़ो नालो सॼो आहे, किथे कहिड़ो नालो सॼो आहे। क़ुरान पाक ते गौर कंदो त तमाम घणनि मकामात में अल्लाह पाक क़ुरान करीम जा मुख़्तलिफ़ नाला बयान फरमाया। हल हिन जाइ ते रब करीम जल्ल जलालु अमन वालो क़ुरान पाक खे ज़िक्र सॼो आहे। इते ज़िक्र मां मुराद आहे अल्लाह जो पाक कलाम। रब्बुल आलमीन इरशाद फरमायो त इहो क़ुरान करीम मां अल्लाह नाज़िल कयो आहे, इन जी हिफ़ाज़त बि मुंहिंजे ज़िम्मे आहे। क़ुरान करीम खां अॻु में अल्लाह जे नबियनि ते किताब नाज़िल थिया। हज़रत दाऊद अलैहिस्सलातु वस्सलाम ते ज़बूर नाज़िल थियो, हज़रत मूसा अलैहिस्सलाम ते तौरीत नाज़िल थियो, हज़रत ईसा अलैहिस्सलातु वस्सलाम ते इंजील नाज़िल थियो, हज़रत इब्राहीम खलीलुल्लाह ते मुख़्तलिफ़ सहीफ़ा नाज़िल थिया। अहिड़े तरीक़े सां ॿियनि ख़ुदा जे पैगंबरनि जे मथां बि वक़्तन फ़वक़्तन किताब नाज़िल थींदा रहिया। उहे बि अल्लाह जो कलाम हा, अल्लाह जा नाज़िल कयल हा, अल्लाह जे नबियनि ॾे आयल हा। पर मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, उन्हनि जी ख़ूबी ऐं ख़ुसूसियत इहा हूंदी हुई त उहे सिर्फ़ अल्लाह जे नबीअ खे यादि थींदा हा ऐं हो नबी जेसीं ताईं दुनिया ते हूंदो हो उन किताब जी तिलावत कंदो हो ऐं हिफ़ाज़त बि फरमाईंदो हो। उन्हनि जे हिफ़ाज़त जी ज़िम्मेदारी अल्लाह पाक कान खई। पर क़ुर्बान वञा मदीने वारे मीर तां अल्लाह पाक जॾहिं पंहिंजे महबूब करीम ते पंहिंजो किताब नाज़िल फरमायो त हिन किताब खे अहिड़ो त आसान बनायई जो अॻियां किताब रुगो नबी यादि कंदा हा, पर महबूब जो किताब क़यामत ताईं मुस्तफ़ा जा उम्मती भी याद कंदा रहंदा।
ॾाढे चओ सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठड़ा क़ुरान करीम जो इहो एजाज़ आहे, इहो मौजज़ो आहे रब करीम जे पाक कलाम जो मुसलमान क़ुरान करीम खे याद करण जो पक्को इरादो कंदो आहे त उनखे क़ुरान करीम याद थी वेंदो आहे। वलक़द यस्सरनल क़ुरआन लिज़िक्र फहल मिन मुद्दकिर। अल्लाह ताला पंहिंजे पाक कलाम में फरमाए छॾियो आहे त मां ही क़ुरान पाक आसान कयो आहे को हिन मां नसीहत वठण वारो। रब करीम जल जलालु अमन वारो अहिड़ो त क़ुरान खे आसान कयो आहे जो मां तोखे मिसाल ॾियां तुंहिंजे दिमाग़ में ॻाल्हि वेझी वेंदी। तवज्जो कयो। अदा सिंधी जो किताब उहो माण्हू पढ़ी सघंदो जेको सिंधी ॿोली ॻाल्हाईंदड़ हूंदो, ॿियो न पढ़ी सघंदो। जंहिंजी ॿोली आहे उहो ई उन किताब खे पढ़ी सघंदो। सिंधी में जेको किताब हूंदो उहो सिंधी पढ़ियो लिखियो उनखे पढ़ी सघंदो। उर्दू जो किताब बाबा ॿारनि खे विहारियो त सही। उथवे बंदि कयो। उर्दू जो किताब उर्दू वारो ई पढ़ंदो, पश्तो में हूंदो त पश्तो वारो पढ़ंदो, अंग्रेजी में को किताब हूंदो त अंग्रेजी दान पढ़ंदो, फारसी लिखियल किताब हूंदो त फारसी वारो पढ़ंदो। हिकिड़ी ॿोली वारो जेसी ताईं हुनखे ॿी ॿोली ते क़ाबिलियत ऐं दस्तरस न हूंदी तेसी ताईं न पढ़ी सघंदो। उहो मुंहिंजा दोस्त जंहिं ॿोली खे ॼाणंदो आहे उन ॿोली खे पढ़ंदो, ॿियो पढ़ी न सघंदो। बसि उहो ई पढ़ंदो जंहिंखे इहा ॿोली ईंदी हूंदी। कुर्बान वञा अल्लाह पाक जे पाक कलाम तां कुर्बान। क़ुरान आहे बि अरबीअ में, पर अल्लाह ताला फरमाए थो वलक़द यस्सरनल क़ुरान करीम खे असां आसान कयो आहे। इहे त आसान आहे जो पूरी रूह ज़मीन ते मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो हर ॿोली वारो क़ुरान पढ़ी वेंदो आहे। पंजाबी भी पढ़ंदो आ, पश्तो वारो भी पढ़ंदो आ, सिंधी ज़ुबान वारो भी पढ़ंदो आ, अंग्रेजी ज़ुबान वारो भी पढ़ंदो आ, गुरमुखी ज़ुबान वारो भी पढ़ंदो आ, हिंदी ज़ुबान वारो भी पढ़ंदो आ, फारसी ज़ुबान वारो भी पढ़ंदो आ। पूरी दुनिया में जेके भी ॿोलियूं आहिनि ऐं ॿोलियुनि ॻाल्हाइण वारा माण्हू आहिनि, पश्तो वारे खे सिंधी कान ईंदी आ, सिंधीअ वारे खे उर्दू कान ईंदी आ, उर्दू वारे खे बिरोचकी कान ईंदी आ, बिरोचकी वारे खे बरोचकी कान ईंदी आ। सबको पंहिंजी पंहिंजी ॿोली ॻाल्हाईंदो आ, पर जमल क़ुरान पढ़ण जो वारो ईंदो आ, अल्लाह पाक क़ुरान करीम खे अहिड़ो आसान बनायो आ जो हर ॿोली वारो अल्लाह जो क़ुरान पढ़ी सघंदो आ। कहिड़ो दुनिया जो ख़ितो आहे जिथे क़ुरान नथो पढ़ियो वञे? सारी दुनिया में हलियो वञ, पूरी कायनात में हलियो वञ। मुंहिंजा दोस्त जाथे भी मुसलमान रहनि था, अफ्रीका हुजे, एशिया हुजे, यूरोप हुजे, जर्मनी हुजे, जापान हुजे, इंग्लैंड हुजे, अमेरिका हुजे, सिंध हुजे, हिंद हुजे, बलोचिस्तान हुजे, पंजाब हुजे, मारवाड़ हुजे, जोधपुर जैसलमेर हुजे, अवां कंहिं बि दुनिया जे हिस्से में हलिया वेंदव, जिथे जिथे कहिड़ी बि सकाफ़त, कहिड़ी बि ॿोली वारो माण्हू मुसलमान हूंदो पर क़ुरान पढ़ी सघंदो। यो अल्लाह ताला जे क़ुरान जो एजाज़ आ, मुजज़ो आ, जो अल्लाह ताला फरमाया वलक़द यस्सरनल क़ुरआन, इन क़ुरान करीम खे असां आसान बनायो आ। इहो ईअं आसान आ जो हर ॿोली वारो, हिकिड़ी ॿोली वारो ॿी ॿोली वारी शइ न पढ़ी सघंदो आ, पर अल्लाह जे क़ुरान पाक आहे अरबी ज़ुबान में, ख़ुदा जो कलाम अरबी ॿोली में आ, ऐं अरबी ॿोली ॾाढी ॾुखी आ, पर इन जे बावजूद बि मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो ॿारहाड़ी खां ॿारहाड़ी जो ॼट माण्हू उनखे बि अल्फ बा ता सा क़ाइदो पढ़ाईंदे त साल ॾेढ में क़ुरान पढ़ी वेंदो। असांजे शाहपुर चाकर में अॼु खां 40 साल अॻु में मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मां शुरू में जॾहिं शाहपुर आयुसि, उते हिकिड़ो शख़्स पुलिस जो जमादार हो, रिटायर थी करे ॻोठ में आयो, 60 साल जो पोड़ो जमादार थी रिटायर थियो, 60 साल जी उमिरि खां पोइ रिटायर थियो। मूंखे चई मुफ्ती साहब मूंखे क़ुरान पढ़ा।
मूं चयोमांसि तूं त ॾाॾे खां बि वॾो आहे, तुंहिंजी ॿोली ज़बान उथलंदी कान का। चईसि अल्लाह जो कलाम आहे, मां शुरू थो कयां, मिड़ई बिस्मिल्लाह शुरू करायो। अबा बिस्मिल्लाह वीचारे खे शुरू करायोसीं। ॾींहं लॻी विया, महीना लॻी विया, रुगो अल्फ बा ता सा इहे 30 अखर सम्झंदे सम्झे हिन खे महीना लॻी विया। आख़िर उहे यादि कई, उन खां पोइ बाब पढ़ियईं, उन खां पोइ ज़ेरियूं ज़बरूं शदूं मदूं पढ़ियईं। पोइ मुंहिंजा दोस्त हो टूटे फूटे अल्फाज़नि में क़ुरान शरीफ़ पढ़णु शुरू कयईं। पढ़ंदो हो, असां लॼी थींदा हुआसीं, अहिड़ा अखर ग़लति चवे हिक जी ॿी। नालोसि मोहम्मद हाशिम, हाणे वीचारो गुज़ारे वियो आहे। मां चवांसि यार मोहम्मद हाशिम तूं त अहिड़ो थियो क़ुरान पढ़ी, सवाब त असांखे थींदो कोन रहंदो, गुनाह थींदो, अहिड़ा तो ग़लति लफ़्ज़ चवी। जेसी मूंखे पढ़ाए, महिनत कर। अवां यकीन कयो इहो असांजो कमाल कोन हो, हिकिड़ो त हुनजो शौक़ हो, ॿियो हुनजी मुंहिंजा दोस्त महिनत हुई। 3 नंबर में अल्लाह जे क़ुरान जो मोजज़ो हो। 4 सालनि खां पोइ अहिड़ो सुहिणो क़ुरान पढ़ंदो हो जो चऊं त पढ़े त दिलि पई ठरे। 4 साल हुन वरिता, 4 सालनि में हुन क़ुरान करीम पढ़ियो, नाज़रा पढ़ियो, पर अहिड़ो सुहिणो पढ़ंदो हो जो दिलि चवंदी हुई मस्जिद शरीफ़ में मुंहिंजा अदा फजर नमाज़ खां पोइ या असर खां पोइ या रमज़ान शरीफ़ में हर नमाज़ खां पोइ वेही क़ुरान करीम जी तिलावत कंदो हो। हुनजे शौक़ खे सलाम ॾींदा हुआसीं। अल्लाह पाक जे क़ुरान सां अहिड़ी लव लॻायईं, पुटड़ा हुनजा हुया, उहे घर जो कमकार महिनत कंदा, 24 कलाक मस्जिद में, 24 कलाक क़ुरान सां। साल गुज़री विया, पढ़ंदो रहियो, निमाज़ी नेक सालिहो। वरी ॾिस त हुनजो मौत कीअं थो थिए। रात जे टाइम, रमज़ान जो महीनो, जुमे जी रात आहे, असां सां तरावीहूं गॾु पढ़ियूं अथसि, रोज़ा रखिया अथसि, जुमे जी रात जूं तरावीहूं गॾु पढ़ियूं अथसि। तरावीहूं पढ़ी असां खां मोकिलाए घर वियो आहे। सुबुह जो असां रोज़ो रखी फजर जी निमाज़ ते मस्जिद में आयासीं त ऐलान पियो थिए त मोहम्मद हाशिम गुज़ारे वियो। हुनजी निमाज़ बि कज़ा कान थी। इशा जी निमाज़ पढ़ी, फजर खां अॻे जुमे जी रात रमज़ान में हलियो वियो। जुमे जी निमाज़ पढ़ी, पूरे शहर वारनि हुनजो जनाज़ो पढ़ियो। असांजे शाहपुर चाकर जे तारीख़ में अहिड़ो कंहिंजो जनाज़ो कोन थो। जॾहिं जनाज़ो हिनजो खणी आया त हर मुस्लमान जे अख में ॻोढ़ा, वाह मोहम्मद हाशिम जो मौत। ओ मुंहिंजा सोहणा, जन क़ुरान करीम सां लव लॻाई आहे ऐं क़ुरान पाक जी दामन झली आहे। अल्लाह जो क़ुरान आख़िरत में त हुननि जा बेड़ा पार कंदो, पर दुनिया में हुनखे ख़ुदा ताला जो क़ुरान सिलो ॾींदो आहे। क़ुरान सां मुहबत करण वारो कॾहिं बि ज़लील ऐं ख़्वार न हूंदो आहे, क़ुरान जे सदके सदाई इज़त वारो हूंदो आहे। शाह साहब रहमतुल्लाह अलैह फरमाइनि था, सेवा कर समुंड जी जित जर वहे तो जाल। कहिड़ो समुंड? चओ क़ुरान, चओ ॾाढे क़ुरान, ज़ोर सां चओ। सेवा कर समुंड जी जित जर वहे थो जाल, सवी वगल था सीर में माणक मोती लाल, जे मासो मिलई माल त पूजारा पुर थिए। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, मतलब छा त क़ुरान करीम जी दामन वठो ऐं क़ुरान करीम सां लव लॻायो। क़ुरान करीम पाण बि पढ़ो, पंहिंजे बचड़नि खे बि पढ़ायो। इंशा अल्लाह ताला जेको क़ुरान करीम खे दुनिया में पंहिंजे सीने सां लॻाईंदो आहे, अल्लाह जो क़ुरान पाक उन जे वास्ते क़ब्र जे अंदर बि रहमत जो ककर थींदो आहे। हुज़ूर करीम फरमाइनि था, आयतान सहाबतान, जंहिं मुसलमान मोमिन खे सिर्फ़ 2 आयतूं यादि हूंदियूं, 2 आयतूं क़ुरान करीम जूं वधीक न रुगो 2 आयतूं हूंदियूं यादि, सीने जे अंदर साझियूं हूंदई। रसूलुल्लाह जी ज़ात बाबरकात फरमाइनि था, इहे 2 आयतूं क़यामत जे मैदान में हिन जे वास्ते रहमत जो ककर थी बीहंदियूं।
जाते सिज नेज़े पांद लही ईंदो, ज़मीन टामे खां वधीक तपी वेंदी, माण्हू नफ़्सा नफ़्सी जे आलम में हूंदा, पंहिंजे पघर में पिया बुॾंदा, अबो अम्मा धार हूंदा, औलाद जुदा हूंदी, यार यारनि जो साथ कोन ॾींदा, केर बि कंहिंजे वेझो कोन ईंदो। पर ख़ुदा पाक जो कसम आहे, जंहिं मोमिन मुस्लमान ॿ क़ुरान करीम जूं रुॻो आयतूं यादि कयूं हुजूं त उहे ॿ आयतूं उन जे मथां रहमत जो ककर थी बीहनि। हुज़ूर साईं फरमाइनि था, उहो सीनो जेको क़ुरान करीम खां ख़ाली आहे, उहो सीनो ईअं आहे जेको वैरान घर हुजे। वैरान घर में खखरियूं, जीत, विछूं ऐं नाग ऐं बलाऊं अची वेंदा आहिनि, उन में वींदे भउ थींदो आहे, मथां का बला न ॾंगे विझे। मुंहिंजा दोस्त, हू वैरान घर वहशतनाक हूंदो आहे, रहण जे क़ाबिल न हूंदो आहे। रसूलुल्लाह फरमाइनि था, जंहिं सीने में क़ुरान पाक नाहे, हिकिड़ी आयत बि यादि नाहे, हिकिड़ी सूरत बि यादि नाहे, इहो सीनो बर्बाद घर जे मिसाल आहे। पर जंहिंजे सीने में अल्लाह जो क़ुरान आहे, उहो ख़ुदा जो क़ुरान हुन जा बेड़ा पार फरमाए छॾींदो। सभई चओ सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। चुप न करे वेहो, बात खोलियो, सभई पढ़ो सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। मुझे प्यारे नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इरशाद फरमाइनि था त हिकिड़े शख्स खे क़यामत जे ॾिहाड़े अल्लाह पाक नूरानी ताज पाराईंदो ऐं उन ताज जी रोशनी सिज ऐं चंड खां वधीक हूंदी। अॼु जेकॾहिं 14 जी राति हुजे त सॼो लाड़काणो ज़िलो रोशन हुजे, रुगो लाड़काणो न, पूरो पाकिस्तान रोशन हुजे। हुज़ूर से फरमाइनि था त उन शख्स खे जेको नूरानी ताज पारायो वेंदो, उन जी रोशनी चंड ऐं सिज ॿिन्ही खां मथे हूंदी। माण्हू पुछंदा, या अल्लाह, इहो कहिड़ो नबी आहे? अल्लाह ताला फरमाईंदो, नबी नाहे। या इलाहुल आलमीन, भला इहो कहिड़ो वली आहे? अल्लाह ताला फरमाईंदो, वली बि नाहे। माण्हू पुछंदा, या इलाहुल आलमीन, भला को इहो आलिम आहे? अल्लाह ताला फरमाईंदो, आलिम बि नाहे। ऐं मुंहिंजा मौला, आलिम बि नाहे, वली बि नाहे, नबी बि नाहे, पोइ उनखे अहिड़ो नूरानी ताज पारायो थी जंहिंजी रोशनी सिज ऐं चंड खां मथे आहे केर? रब करीम जी ज़ात बाबरकात इरशाद फरमाईंदो, इहो मुंहिंजे महबूब मुहम्मद करीम जो गुनहगार उम्मती आहे, रसूलुल्लाह जो उम्मती आहे, इनखे मूं ताज पारायो आहे। या अल्लाह, पोइ आहे बि गुनहगार, आलिम बि नाहे, वली बि नाहे, नबी बि नाहे, इहो अहिड़ो नूरानी ताज उनखे छो पारायो थी? रब्बुल आलमीन फरमाईंदो, इन्हीअ जे करे जो हिन दुनिया में पंहिंजे पुट खे क़ुरान जी तालीम ॾियारी हुई। छाजी तालीम? बुलंद आवाज़ सां चओ। मुंहिंजा दोस्त, अवां पंहिंजे बच्चनि खे इंग्लिश जी तालीम ॾियारींदा आहियो, चवंदा हो त वॾो सूबेदार थी माण्हुनि जा खीसा ख़ाली करे, वॾो को ऑफिसर थी करे रिश्वत हराम जा पैसा जाम गॾु करे, वॾो को ज़ालिम पैदा थिए, असांजा घर सोना करे छॾे, कारूं मोटरूं बंगला हुजनि, पर यादि रखजां, इहो दुनिया जो इल्मु दुनिया ताईं महदूद आहे। इहो मरण जे टाइम ते बि कंहिं ॿिए मुल्ला खे ॻोल्हींदो त अबो मरे थो, वारो कर अबे ते हली यासीन पढ़, पाण कोन पढ़ंदुई, ईंदसी कान। हिकिड़े शख्स जी ॻाल्हि कंदा आहिनि, पंहिंजे पुट खे विलायत मोकिलियईं, हुयुसि हिकिड़ो, पाण अरबपति माण्हू हो, 2-3 हुनजी ज़मीन हुई, बैंक बैलेंस, कारखाना, कारूं, पंहिंजे इलाइक़े जो चङो मुड़ुस हो। हिकिड़ो पुट हो, उनखे ॿाहिरि मुल्क में विलायत मोकिलियईं, अलाए कहिड़ियूं वरी डिग्रियूं हासिल कई, पढ़ी जबल मोटी आयो, साल ई कोन रहियो त साल खां पोइ हुनजो पीउ मरण जे टाइम ते सकरात में।
पुट पीउ जे मथनि खां वेठो आहे पीउ जो आख़िरी टाइम आहे सकरात जो टाइम आहे अखियूं खणी पुट खे चई ओ मुंहिंजा बाबा जी मुंहिंजा बाबा बाबा मुंहिंजी मोकिलाणी आहे मूं तो ते लख ख़र्च कया करोड़ ख़र्च कया आला तालीम तोखे ॾियारमि ऐं तुंहिंजे लाइ पोयां ज़मीनूं कारखाना छॾियो थो वञा हाणे मुंहिंजे आख़िरी टाइम ते मुंहिंजा बच्चा महिरबानी कर मुंहिंजे मथां यासीन पढ़ छोकिरे पीउ ॾे निहारे चयो बाबा यासीन छा आहे अॼु मुंहिंजूं तोखे डिग्रियूं कम अचनि त मां हाज़िर आहियां मूंखे मेट्रिक जो इम्तिहान ॾियारई बीए ॾियारायई PhD करायई अंग्रेज़ी पढ़ायई इंजीनियरिंग जा इम्तिहान मूंखां ॾियारायई कई मूं इम्तिहान ॾिना मां विलायत खां पढ़ी पास थी आयो आहियां ऐं मुंहिंजा बाबा जेकॾहिं मुंहिंजा सर्टिफिकेट तोखे कम अचनि इल्मु मूंखे कमु कोन ॾींदो अॼु मां मरी रहियो आहियां जेकॾहिं मुंहिंजे मथां पढ़ी यासीन वल्कुरआनिल हकीम इन्नक लमिनल मुरसलीन अला सिरातिम मुस्तकीम तो अल्लाह जो कुरान ही मूंखे फ़ाइदो ॾींदो पर तुंहिंजूं डिग्रियूं मूंखे कई कम जूं कोन लॻे पुट रोई ॾिनो बाबा मुंहिंजो कसूर कोन्हे तुंहिंजो कसूर आहे तो मूंखे विलायत मोकिले ॿियो इल्मु पढ़ायो तूं मदरसे में मोकिले मूंखे क़ुरान पढ़ाई आहे त बाबा मां अॼु मरण जे टाइम ते क़ुरान करीम जी तालीम ॾियारी हा मूंखे मदरसे ॾे मोकिली हा मूंखे आलिम जे हवाले करी हा मूंखे हाफ़िज़ जे हवाले करी हा मूंखे मस्जिद जे हवाले करी हा त यकीनन मूंखे उहो इल्मु पढ़ाइनि हा ऐं उहो इल्मु अॼु तोखे कमु अचे हा मां तुंहिंजे सेरादी खां वेही क़ुरान पढ़ां हा पर हाय अफ़सोस बाबा तो मूंखे कोन पढ़ायो हाणे आउं तोखे कमु कोन थो अची सघां ऐं मुंहिंजा दोस्त ईअं हुनजो पीउ अखियूं ॻोड़ींदे ॻाड़ींदे ॻोढ़ा ॻाड़ींदे मरी वियो हिन जे मथां कोई यासीन पढ़ण वारो कोन हो मुंहिंजा मिठड़ा भाउ यादि रखजां आख़िरकार केतिरी बि तुंहिंजी तालीम हुजे पर मरण जे टाइम ते बि वरी तोखे असांखे कमु ईंदो त अल्लाह जो क़ुरान कमु ईंदो आशरी में फरमायो आहे हिकिड़ो शख़्स हो गुनहगार हो क़बर जे अंदरि वियो जंहिंमहिल हुनखे क़बर में पूरियऊं ऐं माल पोइते मोटिया नबी करीम जी हदीस पाक बि आहे त अताहु मलकान असवदान व अज़रकान व यसअलान मिनहु व यक़उदानहु हुज़ूर सही फरमाइनि था जॾहिं हुनखे तव्हां पूरे मोटंदा आहियो त ॿ मलाइका ईंदा आहिनि क़बर में दाख़िल थींदा आहिनि हुनखे उथारे विहारींदा आहिनि हुनखां सवाल जवाब कंदा आहिनि मर रब्बुक व मन नबियुक व मा दीनुक तुंहिंजो रब कहिड़ो तुंहिंजो नबी कहिड़ो तुंहिंजो दीन कहिड़ो इहो हर हिकु वटि मलाइका ईंदा क़बर में माइट अञा कब्रिस्तान मां निकिरंदा ई कोन पुठी वराईंदा हत्ता यस्मउ क़रअन आलिहिम रसूलुल्लाह फरमाइनि था उहो मैयत तव्हांजे जुतनि जा बि खड़का ॿुधंदो आहे त माइट वञनि था पिया पर तोखां सवाल करण जे लाइ मलाइका ईंदा पीसे रोज़े वारा फरमाइनि था हिकिड़ो अहिड़ो शख़्स हो जो हुयो वीचारो गुनहगार जीअं जो हुनखे माइट पूरे मोटिया फौरन अल्लाह तो अज़ीज़ो बाद में मलाइकनि ॾिठो त उन्ही जे भर में हिकिड़ी सोहणी सूरत वारी शख्सियत सोहणी शक्ल वारी सूरत बीठी आहे मलाइकनि खे चई ख़बरदार ख़बरदार ही मूंसां मुहबत कंदो हो तव्हांखे इजाज़त ई कान्हे हिन खां पुछाणो कयो तव्हां मोटी पंहिंजे रब खे वञी मुंहिंजी रिपोर्ट पहुचायो ओ सोहणी सूरत वारा तू केर जो असांखे सवाल ई कयो नथो जी उन चयो त मां क़ुरान करीम जी सूरत आहियां सूरत मुल्क तबारकल्लज़ी बियदिहिल मुल्क व हुवा अला कुल्लि शैइन क़दीर अल्लज़ी ख़लक़ल मौत वल हयात लियब्लुवकुम अय्युकुम अहसनु अमला हिन जी आदत हूंदी हुई कहिड़ो बि गुनहगार हो ऐबन भरियो हो पर सोमहणीअ जी निमाज़ खां बाद में हिकिड़ो दफ़ो मां सूरत मुल्क खे पढ़ंदो हो तोखे ख़बर मलाइको तव्हांखे कान्हे का त
मुझे मदीने वारे मुहम्मद अमीर फरमायो आ त इहा सूरत जेका हिय नाजियतुन व मुंजियतुन, इहा कब्र में छॾाईंदी आ, निजात ॾियाराईंदी आ, कब्र खे कुशादो कंदी आ। जेको हमेशा सूरत मुल्क खे पढ़ंदो रहंदो, मरण खां पोइ हुन जी कब्र एतिरी कुशादी थी वेंदी, मुस्तफ़ा करीम फरमाइनि था जेसीं ताईं इंसान जी नज़र वेंदी आ। ॾींहं ॾिठे जो तूं मैल खन ते ॾिसी सघंदो आहे, वण तोखे नज़र ईंदा, गाॾी तोखे नज़र ईंदी, मुंहिंजा किलोमीटर जे हिसाब सां तुंहिंजी नज़र परे वेंदी आहे, रोशनी में बि तूं काफ़ी दूर ॾिसी सघीं थो। पर मुंहिंजे महबूब करीम जो फरमान आहे त तव्हां जेतिरो ड्रेग नज़र ते ॾींहं चिटे में ॾिसंदा हो, एतिरो सूरत तबारक अल्लज़ी पढ़ण वारे जी कब्र खे अल्लाह ताला कुशादो फरमाईंदो आहे। रुगो कुशादो कोन फरमाईंदो आहे, बल्कि उन जे कब्र खे अल्लाह ताला नूर सां भरपूर फरमाए छॾींदो आहे। मलाइकन सगुरन खुदा ताला जी दरबार में अर्ज कयो, मौला सोहणी सूरत वारी सूरत कुरान जी जेका नूरानी सूरत में कब्र में असां खां अॻे ई मौजूद आहे, असांखे मनव थी करे त इन्ही बाने खां पुछाणो न कयो। मुंहिंजा मौला बानो तुंहिंजो आहे, हू कलाम तुंहिंजो आहे। अल्लाह ताला मलाइकन खे इरशाद फरमायो, इहो मुंहिंजे कुरान करीम जे सूरत मुल्क खे पढ़ंदो हो, मुंहिंजो वाइदो आहे, इन तां क़यामत ताईं पुछाणो माफ़ आहे। केतिरो गुनहगार हो, पर अल्लाह पाक जे कुरान करीम जे बरकत सां हुनखे अल्लाह ताला कब्र जे अज़ाब खां बचाए, पुछाणे खां मुंहिंजा दोस्तो बचाए छॾियो, ऐं उहा हुन जी कब्र बि मुनव्वर थी वई, त हुन जी कब्र बि नूर सां भरपूर थी वई। इहो कुरान करीम जो मौजज़ो आहे, कुरान करीम जी बरकत आहे। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, अवां जे मथो लाज़िम आहे अवां बि पंहिंजे बच्चनि खे कुरान करीम जी तालीम ॾियारियो। भली तव्हां मनो तव्हांखे असीं कोन था कयूं, तव्हां भली अंग्रेजी पढ़ायो, भली उनखे डॉक्टर कयो, भली इंजीनियर कयो, भली तव्हां हुनखे ॿियूं सुठियूं सुठियूं डिग्रियूं हासिल करायो, पर यार मुसलमान थी रहो, कुरान बि ज़रूर पढ़ायो। ईअं न थिए जो तव्हांजी औलाद आला तालीम त हासिल करे पर कुरान करीम खां मुंहिंजा दोस्त अज़ीज़ महरूम रहिजी वञे। असांजा माण्हू वरी छा चवंदा आहिनि, साईं मौलवी साहब घटि में घटि कुरान त पढ़ाईंदासीं। हाणे इहो तुंहिंजे नज़र में कुरान थियो घटि में घटि, घटि में घटि न। मां तोखे अर्ज़ कयां, मतो पंहिंजे बच्चे खे ॾेई छॾ। छो? इन्हीअ जे करे जो अल्लाह पाक जल जलालु अमन वालो सारा इल्म कुरान करीम में रखी छॾिया आहिनि। सारी दुनिया जा जेतिरा भी इल्म आहिनि उहे समूरा कुरान पाक में आहिनि। बाबा थोरो परे, अञा परे परे, हवा परे खाईंदी, मथे ते रख, परे कर, ओरे परते कुंड ते रखी। सभई तो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। ॾाढे ॾाढे चओ सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सारी दुनिया जा इल्म कुरान करीम जे अंदर आहिनि, पूरी कायनात जा मसइला कुरान पाक जे अंदर आहिनि। मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, ला रतबिन वला याबिसिन इल्ला फी किताबिम मुबीन। हर सुकी शइ चाहे आली शइ उन जो बयान अल्लाह ताला जे पाक कलाम जे अंदर आहे। मुंहिंजा मिठड़ा भाउरी, समूरा इल्म कुरान में आहिनि, ऐं तूं पंहिंजे बच्चे खे कुरान करीम जो इल्म पढ़ाईंदे त ईअं सम्झ त समूरा इल्म तुंहिंजे बच्चे जे सीने में अची वेंदा। कुरान पढ़ण वारो बेहया कोन थींदो आहे, कुरान पढ़ण वारो माउ पीउ जो बेअदब कोन थींदो आहे,
कुरान पढ़ण वारो मुंहिंजा दोस्तो अजीजो हरू भरू बुछड़ो कोन थींदो आहे। इन्ही कुरान करीम जे बरकत सां हुनखे माउ पीउ जो हया हूंदो आहे, नंढे वॾे जो शर्म हूंदो आहे, अज़ीज़न करीबन जो हया हूंदो आहे। कॾहिं न कॾहिं मुंहिंजा दोस्तो अजीजो हू अल्लाह जी इबादत बि कंदो आहे, छो त कुरान करीम अहिड़ी शइ आहे जो इंसान खे वरी बि मुंहिंजा दोस्त राहे रास्ते हलाइण जी कोशिशि कंदो आहे। असांजे लाइ हक़ीक़त में कुरान पाक सरमायो आहे ऐं जंहिं ॻोठ में कुरान पढ़ियो वञे उनजो अजीब मक़ाम आहे। ॻोठ वारनि ते नाराज़ थियो, मलाइकनि खे ख़ुदा ताला हुकुम फरमायो ऐं फरिश्तो जी मौला इन्ही ॻोठ जी चकी पटे मथे खणी ऊंधो करे ज़रा ज़रा करे छॾियोसि। इन्ही खे चइबो आहे अज़ाबे इस्तीसाल, चट करे छॾे, नेस्त नाबूद करे छॾे, सुका सावा सभु ख़तम। ऐं इहे अॻियुनि क़ौमुनि ते अहिड़ा अज़ाब ईंदा। तव्हांजे भर में आहे मुंहें जो दड़ो, इहो बि बर्बाद थियल इलाइक़ो आहे ख़ुदा जे अज़ाब ऐं कहर में। जॾहिं न हज ते वञिबो आहे, मिना शरीफ़ खां अॻिते वञिबो आहे मुज़दलिफ़े ॾे, मुज़दलिफ़े खां पोइ अरफात ॾे, वरी अरफात खां पोइ मोटबो आहे, मुज़दलिफ़ो ईंदो आहे, वरी मिना ईंदी आहे। विच ते आहे हिकिड़ी वादी जंहिंजो नालो आहे वादी मुहसर, थोरो टुकड़ो आहे। मदीने वारे मीर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जॾहिं हज कयो, हज्जतुल वदा जे टाइम ते आख़िरी हज ते नबी करीम जी ज़ात बाबरकात उन वादीअ मां लंघिया त नबी करीम पंहिंजे ॾाचीअ मुबारक खे तेज़ डोड़ायो ऐं पंहिंजे ग़ुलामनि खे बि फरमायो त जल्दी कयो, हिन वादीअ मां, हिन इलाइक़े मां पंहिंजा घोड़ा डोड़ाए तकड़ा तकड़ा हलिया वञो। असाबनि घोड़ा डोड़ाया, उठ डोड़ाया, नबी करीम बि पंहिंजी सुवारीअ खे डोड़ायो, तकड़ा तकड़ा निकिरी अॻिते विया। सहाबा किराम पुछनि था या रसूल अल्लाह छो निकिरो सो छो? सरकार फरमायो तव्हांखे ख़बर न आहे ही उहा वादी आहे, हे उहो हंध आहे जिथे अल्लाह पाक फरमायो अलम तर कैफ फअल रब्बुका बिअस्हाबिल फील अलम यजअल कैदहुम फी तदलील व अरसल अलैहिम तैरन अबाबील तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील फजअलहुम कअस्फिन मअकूल। वो अबर हो काफर जेको काबतुल्लाह ड्राहण आयो हो, जॾहिं हिन जाइ ते पहुतो हो, हाथनि जो लश्कर वठो पे आयो। अल्लाह पाक अबाबील पखी मोकिले, उन्हनि जा टोला मोकिले, उन जे मथां बम्बारमेंट कराई। उहा कीअं ई झिरकी जेतिरो पखी आहे, हिकिड़ी नंढड़ी पथरी चुभ में, हिकिड़ी नंढड़ी पथरी हिकिड़े पेर में, ॿी नंढड़ी पथरी ॿिए पेर में, चणे जेतिरियूं पथरियूं। अल्लाह ताला फरमाए थो तरमीहिम बिहिजारतिन मिन सिज्जील, उन पखियुनि हुननि जे मथां पत्थर उछलाया। अल्लाह ताला फरमाए थो फजअलहुम कअस्फिन मअकूल। उहे हाथनि जो लश्कर ईअं तबाह ऐं बर्बाद थी वियो जीअं गाह खाई ॾांद ढगा ढोर ओलड़ करे छॾींदा आहिनि। माल जो मुंहिंजा दोस्तो ओलड़ बचल हूंदो आहे, उहे समूरो लश्कर ओलड़ थी वियो। सरकार फरमाइनि था इहा कहर वारी वादी आहे, हिते अबाबीलन तबाह कयो हो अबरहे जे लश्कर खे। जंहिं जाइ ते अल्लाह जो अज़ाब लहंदो आहे उतां तकड़ो तकड़ो भॼी वञिबो आहे। सभई चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह, ज़ोर सां चओ सुभान अल्लाह। जाथे अज़ाब लहे उतां तकड़ो हलियो वञिजे। छा कजे था ॻाल्हायो? असांजे मुल्क जो धंधो ई ऊंधो, जाथे अज़ाब लहे म्यूज़ियम उते ठाहियो, जाथे अज़ाब लहे एयरपोर्ट उते ठाहियो, जाथे ख़ुदा जो कहर नाज़िल थिए उहो सयाहनि जे वास्ते सैर जे लाइ। अरे अब्बा इन्ही मुंहे वेचारे जी चोटी थी ख़राब थिए, गवर्नमेंट बिजेट रखे, जापान मां कपड़ो घुराए मथों चाढ़ियो, उते निशानी सलामत हुजे। हैफ मुसलमान तुंहिंजे हालत। मुंहिंजा दोस्त ॼमी पियो आहे मुसलमान जे घर में, न त पुट त को पुरसूमल जो हुए, शर्म ई कोन्हे।
न असांजे हुकूमत खे न मुंहिंजा दोस्तो सकाफ़त ऐं सियाहत जे खाते वारनि खे मुस्लमानी हुजे त शर्म अचे न सही। हे हन अंग्रेज़ जा अचनि सूदो अड़ो मुंहुं घुमी अचूं जिथे मोहम्मद मुस्तफ़ा चवे वञणो ई न आहे, कहर जी जाइ आहे, अज़ाब जी जाइ आहे, उन ते इबरत वठण जी जाइ आहे, उते तूं बीह वरी फोटू बीठो कढ। खिलो था, रोवो नथा, खुदा जे कहर खां डिजो नथा। हर ईद ते मेलो खुदा जे वास्ते लाड़काने वारा कुछ तो सुधरो। दरवेश भी तव्हां वटि, पीर भी तव्हां वटि, मौलवी भी तव्हां वटि, शायर भी तव्हां वटि, सॼो मुल्क लाड़काने जे हवाले। पर मुंहिंजा पोइ अञा तव्हांखे इहा ख़बर कान थी पए, पर तव्हांजो बि ॾोह कोन्हे, तव्हांखे माहौल ठाहे ॾिनो अथनि। मां त दुआ कंदुसि तव्हांखे ॿुधायां थो, मुंहिंजो फर्ज़ आहे मां चई छॾियां, तव्हांजे कननि ते आवाज़ पहुचे पोइ पाण ई ख़ुदा ताला क़यामत में पुछा कंदो। अॼु खां पोइ कॾहिं जेकॾहिं अॼु ताईं ग़लती में वियो आहे त ठीकु आहे, पर आइंदा तौबा कर, वरी मुंहं खे घुमण न वञजा। उते अज़ाब जी जाइ आहे, ख़ुदा जे कहर जी जाइ आहे। ईद जे ॾींहुं मेले मलाखड़े जो मक़ाम कोन्हे को, ख़ुदा खां माफ़ी वठण जी आहे। शाला ख़ुदा असांजा गुनाह माफ़ करे चवां आमीन। वसल्लम अलैका या हबीबल्लाह। अर्ज़ पे मां तव्हांजे ख़िदमत में कयो त अल्लाह पाक मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में हिकिड़ी वस्तीअ खे ॻोठ खे तबाह करण जे लाइ मलाइकनि खे मोकिलियो। ॻाल्हि यादि आहे न विसरी वई? भला ॿुधंदो या थकबो? सुबुह ताईं पोइ यार तव्हां बहादुर आहियो। या रसूल अल्लाह हक चार या अली मुर्तज़ा दम दस्तगीर हम भेज। हाय हाय मुंहिंजा सोहणा, रुगो ॿुधो न, अमल भी कयो। 2 कलाक 3 कलाक ॻाल्हाइण में फ़ाइदो कोन्हे, 10 मिंट ॻाल्हाइजे, अमल कजे त बेड़ा ई पार। ही जलसा, ही वाइज़, ही ख़र्चनि सां थियनि था। ॾिसो हे बत्तियूं, हे लाउड, मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो को बग़ैर ख़र्च जे हेतिरी सारी जमात खे नंगर करण, मानी खाराइण, मेहमाननि जी ख़िदमत करण बग़ैर ख़र्च जे कोन्हे। इहो ख़र्च तॾहिं सजायो आहे जॾहिं मुंहिंजा दोस्त हितां असां उथूं त पंहिंजे दिलि में ख़ुदा जो ख़ौफ़ खणी वञूं। असां में जेके आइब हुजनि उन खां तौबह ताइब थी रब खां माफ़ी वठूं। बेनमाज़ी आहियूं त निमाज़ी बणिजी वञूं, बेअदब आहियूं त अदब वारा बणिजी वञूं। पंहिंजी औलाद खे तालीम नथा ॾियारियूं त अॼु पको पको इरादो करे वञूं त मौला तो असांखे ॿचड़ा ॾिना आहिनि, हिकिड़ो ॿचो क़ुरान जो हाफ़िज़ कंदासीं। तब्दीली पाण में आणियो अदड़ा, तब्दीली आणियो। अमल से जिंदगी बनती है, जन्नत भी जहन्नम भी। ये खाकी अपनी फितरत में न नूरी है न नारी है। अमल कयो, अमली जिंदगी के सुधारियो, नेक थी पो इंशाअल्लाह ताला बेड़ा पार। अर्ज़ पे क्यों हज़रत मूसा अलैहिस्सलाम जे ज़माने में अल्लाह हिकिड़े ॻोठ ते ॾमरियो, मलाइकनि खे हुकुम कई त वञो इन ॻोठ जी चकी पटे आसमान ते खणी ऊंधो करे उछलियो त राईअ जेॾा दाणा थी वञे। मलाइका आया, फौरन अल्लाह पाक जी दरबार में हुकुम मिलियो, ओ मुंहिंजा मलाइको इन्ही ॻोठ वारनि तां मां अल्लाह पाक 40 साल अज़ाब माफ़ फरमाए छॾियो। घणा साल? ॾाढे त चयो, इन्ही फारे सुबुह ते वेहंदव। ॾाढे घणा साल? रब्बुल आलमीन ने फरमायो मलाइको मोटी अचो, 40 साल इन ॻोठ तो अज़ाब माफ़। अल्लाह ताला फरमाईंदो आहे गिलाज़ुन शिदादुन ला यअसून अल्लाह मा अमरहुम व यफअलून मा युअमरून।
उहे मलाइक सगोरा ॾाढा सख़्त हल अल्लाह पाक जी बेफ़रमानी कोन कंदा हल जीअं रब चवंदो आहे तीअं कंदा आहिनि अज़ाब जे लाइ विया हुया पर वरी हुकुम मिलियो त मोटी अचो त अज़ाब कोन था कनि मोटी ख़ुदा जी दरबार में अचनि था अल्लाह ताला फरमायो मलाइको मां तव्हांखे शाहिद थो बणाया इन ॻोठ तां 40 साल अज़ाब माफ़ मलाइकनि चयो मौला असांजो छा वञे तुंहिंजा बाना माफ़ करीन तुंहिंजी मर्ज़ी न माफ़ करीन तुंहिंजी मर्ज़ी अज़ाब करीन तुंहिंजी मर्ज़ी तुंहिंजो हुकुम हो असां बि तॾहिं वियासीं पर अॼु तूं माफ़ कयो आहे त असांखे एतिराज़ कोन्हे पर एतिरो असांखे ॿुधाए त असांखे बि ख़बर पवे त माना हुया त ॾोही जो अज़ाब जा लाइक़ हुआ अज़ाब बि अहिड़ो जो चकी पटे ऊंधी पे कई पर हाणे ख़बर नथी पए असांखे मालूम कोन्हे त चङाई कहिड़ी कई नेकी कहिड़ी कयूं जो 40 साल अज़ाब टरी वियो ज़रूर का त नेकी थी हूंदी तोखे ख़बर आहे असांखे ख़बर कान्हे अल्लाह ताला फरमाए थो हाओ मूंखे ख़बर आहे छा आहे मौला असां अज़ाब कोन था कयूं तो चयो वियासीं मोटाई तो मोटी आया आहियूं पर ॿुधाए छो अज़ाब टरियो अल्लाह ताला फरमायो तव्हां जॾहिं ॻोठ में पहुतो त ॻोठ वारनि जो हिकिड़ो नंढड़ो ॿारड़ो ॻोठ मां निकितो ऐं पढ़ंदो पियो वियो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन ॾाढे चओ तफ़सीरनि लिखियो आहे त अल्लाह ताला जल जलालु अमन वालू अलहम्द शरीफ क़ुरान करीम में त नाज़िल कयो आहे पर अॻियनि उम्मतुनि खे बि अल्लाह ताला इहो तोहफ़ो अता फरमायो वलक़द आतैनाक सबअम मिनल मसानी अल्लाह ताला जल जलालु अमन वालू फरमायो आहे मुंहिंजा महबूब असां तोखे 7 आयतुनि वारी उहा सूरत अता फरमाई आहे जेका असां तोखे ॿीहर ॾिनी आहे माना अॻु में बि असां ॾेई चुका आहियूं वरी ॿीहर असां तोखे बि ॾिनी आहे वल क़ुरआन अल अज़ीम ऐं क़ुरान अज़ीम बि असां तोखे अता फरमायो आहे त क़ुरान सां गॾु अलहम्द जेको नबी करीम खे मिलियो अॻियनि नबियनि खे बि इहा नेमत मिली हुई अल्लाह ताला फरमाए थो मुंहिंजा मलाइका हिकिड़ो ॿारड़ो हो इन ॻोठ मां निकितो पियो वियो ऐं ईअं ॿाराणे ख़्याल में चवंदो वियो अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन मां रब करीम जे ज़ात बाबरकात खे हया आयो त जंहिं ॻोठ जो ॿार अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन पढ़े मां वरी इन ॻोठ खे तबाह कया आहियो मुंहिंजो शान न आहे उन ॿार जे अलहम्द पढ़ण जे करे 40 साल अज़ाब माफ़ अब आने के गर्मी आप मथो तो न वजीस ॾाढो सिकायल आहे अहिड़ी का सिक अथव जो घर त गॾु पर हिते बि पर मूंखे तव्हां जूं ॻाल्हियूं नथियूं वणनि चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह वरी ॿीहर सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह हाणे तव्हां सम्झी विया न त ॾिसो त मूसा अलैहिस्सलाम जे उम्मत जो माण्हू आहे उन जो ॻोठ आहे उहे गुनहगार आहिनि अल्लाह जे अज़ाब हेठि आहिनि हुकुम मिली चुको आहे त बर्बाद कयो पर नंढड़ो ॿार रुगो हिकिड़ो दफ़ो थो चवे अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन उन जे करे 40 साल अज़ाब टरी वञे तूं त रसूलुल्लाह जो उम्मती आहीं तू रुगो अलहम्द कोन थो पढ़ी तू क़ुरान जा 30 सिपारा थो पढ़ी तुंहिंजे ॻोठ में 24 कलाक क़ुरान जी तिलावत पई हले मदरसे में शागिर्द पढ़नि पिया को पहिरो सिपारो पियो पढ़े को ॿियो पियो पढ़े को टियों पियो पढ़े को चौथो पियो पढ़े को 15 पियो पढ़े ईअं 24 कलाक ख़ुदा जे क़ुरान जी लोली लॻी पई आहे पोइ मुंहिंजा दोस्त रसूलुल्लाह जे उम्मत जो शान त निरालो आहे सच पुछी त असां बच्चा बि इन दीनी मदरसनि जे करे पिया आहियूं
जो असां वटि क़ुरान जी तालीम हले थी, ॻोठनि में थोरो घणो मिड़ई किथे न किथे को मुला मराड़ो वेठो आहे, किथे न किथे मुंहिंजा दोस्त क़ुरान जी थोरी घणी तालीम कंहिं तालके में, कंहिं ज़िले में, कंहिं ॻोठ में, कंहिं देह में, कंहिं न कंहिं इलाइक़े में। अवां जो त इलाइक़ो भाग वारो हो, ख़ुदा जो कसम आहे तव्हांजे पाड़े में हो ख़ुदा जो वली हज़रत हाफ़िज़ इमाम बख़्श साहब, सभई चओ सुभान अल्लाह। शागिर्दनि जे शागिर्दनि जा शागिर्द बि पढ़ाइनि पिया। अदा मां सही थो चवां या ग़लति थो चवां? ॾाढे त ॻाल्हायो बेली। सारी ज़िंदगी क़ुरान पढ़ियईं, सारी ज़िंदगी। सुभान अल्लाह। मुंहिंजा मिठड़ा, मुंहिंजा भाउ, ये अल्लाह जा सच्चा बाना हा। मां इन्ही दरवेश जी तोखे हिकिड़ी ॻाल्हि ॿुधायां, लाड़काणे में बि ॿुधाई हुयमि, हितड़े बि ॿुधायां त तोखे ख़बर पइजी वञे त हाफ़िज़ साहब खे किथां जी दुआ हुई। ॿुधंदव ॿुधंदव अलाए कोन्हे। हाफ़िज़ साहब जन पाण बयान कयो, हिन फ़क़ीर जे गुनाहगार कननि पाण ॿुधो। हिकिड़ी त ॻाल्हि हूंदी आहे फलाणे चयो, फलाणे चयो, फलाणे चयो, न। हाफ़िज़ साहब दरगाह ते ईंदा हुआ, असां उन ज़माने में पढ़ंदा हुआसीं। मुंहिंजी जॾहिं पग थी ही, दस्तार थी ही, त उन दस्तार वारी तक़रीब में साईं हाफ़िज़ साहब हुया, साईं क़िबला मशहूरनि वारा बि हुया। उन्हनि अल्लाह जे बाननि पंहिंजे दुआ सां पटके खे वर बि ॾिना हा, जेका असांजी सनद आहे उन ते अॼु बि साईं मशहूरनि वारे जा दस्तख़त लॻा पिया आहिनि। हाफ़िज़ साहब दरगाह ते घणो ईंदो हो, पीर साईं पागारे दामत बरकातुल आलिया जे दरगाह ते घणो हाफ़िज़ साहब ईंदा हा, साईं मशहूरनि वारा बि ईंदा हा। मुंहिंजा दोस्तो, हाफ़िज़ साहब पाण पियो ॿुधाए त मूंखे बाबे क़ुरान पढ़ण लाइ छॾियो, नंढड़ो हुउसि, मूंखे क़ुरान यादि ई न पियो थिए। ॾाढा वस कयमि, मेहनतूं कयुमि, सुबुह जो वेहा सॼो ॾियारो पढ़ा, राति जो पढ़ा, ॾींहं जो पढ़ा, रुकू खन यादि कयां, सुम्ही पवां, वरी सुबुह जो थिया त वरी उहो विसरी वञे। पाण फरमाइनि था, हाफ़िज़ साहब जन फरमाया त हिकिड़े दफ़े छा थियो, असांजे इलाइक़े में, हिते तव्हांजे इलाइक़े में को गुलाम उमर वॾेरो थी गुज़रियो आहे। मुंहिंजो ॾिठल कोन हो, ॻोठ लाइ किथे आहे, को तव्हांजे पर में हो, पाड़े में। अच्छा, पीर साईं हिन मौजूद आहे, पीर साईं पागारे जो ॾाढो, हज़रत पीर साईं शाह मर्दा शाह अव्वल पीर साईं कोट घणी, चओ सुभान अल्लाह, ॾाढे चओ सुभान अल्लाह। वॾो पीर हो, वॾो वली हो, वॾो आलिम हो, एॾो वॾो आलिम हो जो मुस्लमान त हुनखे मञींदा हुआ, पर अंग्रेज़ बि चवंदा हुआ त ही शम्सुल उलमा, आलिमनि जो सिज आहे। वॾो आलिम हो, रुगो आलिम कोन हो, साहिब करामत हो। बाबा हाणे नारा बस ॿुधो मुंहिंजा दोस्तो।